बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्तिजा इल्तिजा अर्ज़ गुज़ारी अपील बिलख़ुसूस रतोदर जे बाशऊर सहाफ़िन भाउनि खे, जेके मुंहिंजा भाउर बि आहिनि, मुंहिंजा बच्चा बि आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे हिन वीडियो पैगाम ज़रिए त तव्हांजे कलम खे ताक़त आहे। मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी ताक़त ईअं ज़ाया न कयो, हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशियूं करे, हिक ॿिए खे बुरो भलो चई, इहो फेसबुक ते रखी मिली। मां तव्हांजो दुआगो आहियां। तव्हां सभिनी जो असांजो ईअं सम्झो त सैयद सरदार हिकिड़ो ख़िदमतगार आहियां। तव्हांखे मां इल्तिजा थो कयां त महिरबानी करे जेकॾहिं पाण में के ॻाल्हियूं अथव त हिकु जाइ ते वेही निबेरे उथियो ऐं उन सां गॾु पाण में भार थी रहो। मां वरी बार बार तव्हांखे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे तव्हां सभु गॾिजी मुंहिंजे मथां थोरो कयो। जेको फेसबुक ते हिक ॿिए ते कीचड़ सां फिटी कयो पिया, इहो फिटी न कयो, इहो पाण में भार थी रहो। जेकॾहिं वरी बि तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त कंहिं ॻाल्हियुनि जे मेज़ ते वियो, उहो हुन जे लाइ लफ़्ज़ थोरो करे हिकिड़ो लिखे त उन हेठो ॿिया साहब बि भार बि लिखनि था। तंहिं करे इहो तव्हांजो सहाफ़त जो जेको मामिलो आहे, इहो पाण ताईं रखो। पंहिंजियूं जेको अंदरूनी ॻाल्हियूं अथव उहे बि असांजो वेही हल कयो। महिरबानी कयो, तव्हां मुंहिंजे मथां इहो सुठी ॻाल्हि नथी लॻे पई त इहा फेसबुक छड़ो रते ते बि नथो हले। तव्हां पाण ॼाणो था पिया त पूरी वर्ल्ड थी ॾिसे पई त रते ते में सहाफ़तुनि खे पाण में मुहबत न आहे। महिरबानी करे पाण में मुहबत। मूंखे यकीन आहे हर सहाफ़ी भाउ रते ते हुजे, ॿाहिरि हुजे, मां सभिनी ते हुजत बि कयां थो ऐं तव्हांखे मां अर्ज़ु बि कयां थो त महिरबानी करे इहो अॼु खां वठी कीचड़ हिक ॿिए ते न चुलियो ऐं वेही पाण में भार थी रहो त इनशाला तव्हांखे विहारे मां काथे ऐं दुआ ख़ैरु घुरंदुसि। वॾी महिरबानी। मौला तव्हांखे सलामत रखंदो। पंतन पाक मोहम्मद मदनी सरकार जे आमद जा ॾींहं आहिनि, आमद जो महीनो आहे। मौला तव्हांखे सभिनी खे ख़ुशि आबाद रखंदो। जेके तव्हां में सभु बीमार आहिनि, जिन वटि बीमारियूं, बीमार करबला, बीमार मदीना जे वास्ते मौला उन्हनि खे शफ़ा ॾींदो। जेके बेरोज़गार आहिनि, मौला इमाम रज़ा जे वास्ते या अल्लाह उन्हनि खे वसी हिलाल रिज़्क़ ॾे। मोहम्मद आले मोहम्मद जे वास्ते असां सभिनी खे मदनी सरकार जी चार चंबा काबतुल्ला जी ज़ियारतूं कराए, वरी ॿीहर इमाम हुसैन जी शहंशाह करबला जी, मौला अली जी सभिनी हर मोमिन मुस्लमान खे ज़ियारतूं करा। मां सभिनी जो दुआगो आहियां। इनशाला मूंखे पक आहे त मुंहिंजे हिन नंढड़े अर्ज़ खे तव्हां सभु मञींदव। सलाम या अली मदद।